नाज़रीन हिन वक़्त असीं मौजूद हूँ ये ठुल जी वाटर सप्लाई स्कीम आहे जोंगल वटि मिर्ज़ा पुल आहे उतां जेको आहे त मेन सोर्स ॼाणायो आहे जितां जेको आहे त पाणी खणी करे जेको आहे लॻुननि में दाख़िल कयो वेंदो इन खां पोइ जेको आहे त शहर में सप्लाई कयो वेंदो ऐं शहर में हिकिड़ो जेको पॉइंट आहे उतां जेको आहे वाटर सप्लाई कयो वेंदो वाटर सप्लाई ज़रिए जेको आहे शहरनि खे पाणी ॾिनो वेंदो। बहरहाल हीअ पंहिंजो जेको आहे त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट पारां इहा चयो वञे पियो त हीअ स्कीम जेको आहे त जून में पूरी थींदी यानी इन जून 2022 में जॾहिं त हुतां जे MP डॉक्टर सोराब सखी पारां बि जेको आहे शहरनि खे इहा ख़ातिरी कराई वई आहे त हीअ स्कीम जेकी आहे त जून 2022 में मुकमल थींदी। हिते असीं मौजूदु आहियूं हीअ तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघंदो त हीअ जेकी सारी साम्हूं सूरत हाल नज़र अचे थी सॼी इन मां नथो लॻे त हीअ स्कीम जेकी आहे त को 2022 जून में पूरी थींदी। असां दावा था चई सघूं था छाकाणि त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट पारां जेको कमु सुस्त रफ़्तारी सां हली रहियो आहे उन सां इहो असां इन मां इहो अंदाज़ो लॻाए करे दावा सां चई सघूं था त हीअ स्कीम जून 2022 ताईं जेको आहे मुकमल न थींदी ऐं ठुल जा शहरी जेका आहिनि जून 2022 ताईं मिठे पाणी खां जेको आहे महरूम रहंदा। ठुल शहर जा जेका शहरी आहिनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा जेका अॻुवान आहिनि 2 सालनि खां वठी करे जो लाॻीतो एहतिजाज करे रहिया आहिनि। एहतिजाज संदन इहो आहे त हू पंहिंजी बुनियादी जेको हक़ आहे उहो घुरे रहिया आहिनि मिठे पाणी पीअण जे लाइ मिठो पाणी, पर उन्हनि खे पीअण जे लाइ मिठो पाणी जेको आहे त नायाब जेको थी वियो आहे उन्हनि खे नथो मिली सघे। ठुल शहर में हिन वक़्तु करबला जी सूरत हाल आहे। पीअण जो मिठो पाणी जेका ठुल जा शहरी आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेका जरनि जे वसीले जेका पाणी गॾा गाॾनि गूगन ते विकिरो थींदो आहे उहो ख़रीद करे पी रहिया आहिनि, पर उहो जर जो पाणी जेको आहे उन में बि सैंखियो ज़हर आहे यानी कि ठुल जा जेका शहरी आहिनि पंहिंजा पैसा ॾेई करे ज़हर ख़रीद करे उहे पी रहिया आहिनि, पर हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे कन ते जेको आहे जूं बि नथी चुरे। अचो त असां जेको आहे इन बारे में पुछा कयूं था। शुरूआति कंदासीं असां पंहिंजे ठुल जे रिपोर्टर आवाज़ TV जे सौदागर बुरड़ो खां उनखां पुछा कयूं था त ठुल शहर जी केतिरी आबादी आहे ऐं हीअ पाणी जो सिलसिलो जेको आहे केतिरे ताईं जेको आहे इहो न मिलियो आहे, छाकाणि त माज़ी में इहो बि चयो वञे पियो त हिते वाटर सप्लाई जी कुझु स्कीमूं जेकियूं ठहियूं पर उहे स्कीमूं जेकियूं आहिनि नॉन टेक्निकल अंदाज़ सां जुड़ण सबबु ऐं ग़ैर मयारी ऐं करप्शन सबबु जेको आहे उहे स्कीमूं तबाह थी वियूं आहिनि। हिन वक़्तु बि हिकिड़ी स्कीम जेकी आहे उहा ज़ेर तामीर आहे, केतिरनि जी उहा स्कीम आहे? अचो त मुकमल ॻाल्हि सौदागर तव्हां सभ खां पहिरियों इहो ॿुधायो त ठुल जी जेकी आबादी केतिरी आहे? ठुल जी जेकी आबादी आहे उहा हिन वक़्तु जेकी आहे 74,000 खां मथे आहे ऐं 10 वार्डनि ते ठुल शहर मुश्तमिल आहे। जेको हीअ स्कीम 2012 में उन वक़्त जे PP जे MP मरहूम मीरा सन खान मंज़ूरु कराई 58 करोड़ जी लागत सां। उहा हिन वक़्तु जेकी जोंगल खां ठुल अचे थी उहा हिन वक़्त ताईं मुकमल न थी सघी आहे ऐं वक़्तनि ब वक़्तनि जिदोजहद एक्शन कमेटी जा जेके अॻवान आहिनि उहे पंहिंजे एहतिजाज सरापा एहतिजाज भरण लाइ आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो को अमल न आहे थियो, न चूंडियल नुमाइंदा हिन वक़्तु पुॻा आहिनि, न चूंडियल नुमाइंदनि को नोटिस वरितो आहे त हिन स्कीम खे मुकमल कराए वञे। ठुल जा शहरी जेके पंहिंजो ठुल जो शहरी जेके मिठो पाणी पैसनि ते ख़रीद करे रहिया आहिनि उहे 150 में 3 मिले थो। हिन वक़्त ताईं उहो स्कीम मुकमल न थी सघी आहे। अच्छा, केतिरो कमु थियल आहे उन स्कीम ते? इहो जेको आहे त हिन वक़्त ताईं जेको कमु थियल आहे उहो ईअं सम्झो 50% थियल आहे ऐं जेको आहे त अञा ताईं उहा मुकमल न थी सघी आहे। ऐं इहो जवाबु ॼाणाए थो वञे त कुझु उदी में जेको थानो तइमीर थिए थो त उन जे हेठां उहा पाइपलाइन विछाई वेंदासीं, उन करे उहो सबबु ॼाणाए वञे त उहो मुकमल थिए त पोइ असां उहो मुकमल कंदासीं। असां सां गॾु सिंध तरक़ी पसंद पार्टी जो ज़िले अॻवान अब्दुल रज़ाक लाशारी असां सां मौजूदु आहे। उनखां पुछा था कयूं त अब्दुल रज़ाक हीअ तव्हांजे 2 सालनि जे लाॻीते एहतिजाज खां पोइ बि हितां जे चूंडियल नुमाइंदनि जे कन ते जेको आहे जूं बि नथी चुरे, छा सबबु आहे, छो ईअं? सभ खां पहिरियां त आउं थोराइतो आहियां। असीं जदोजहद कमेटी जा सभई साथी आउं जा थोराइता आहियूं। तव्हां जेकाबाद खां असां लाइ टाइम कढी ठुल जे माण्हुनि खे पाणी ॾियण लाइ किरदारु अदा करणु आया आहियो। साईं उनजो सबबु इहो ई आहे त असीं जदोजहद कमेटी ही सम्झी चुकी आहे त हिन में सिंध गवर्नमेंट इन्वॉल्व आहे। जेकॾहिं न हुजे हा त 2 सालनि 2 साल थी विया आहिनि असांजी जदोजहद खे, हिन वक़्त ताईं उनजो नोटिस न वरितो वियो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां पाण ॾिठो त असांजो MP साहिबु उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दिलासा बि ॾींदो रहे थो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन ठेकेदारनि खे माना पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो बचाव कंदो रहे थो। उनजो ताज़ो मिसाल ही यासिर कंडरानी आहे जंहिं महीनो अॻु में उनखां सवाल कयो त साईं कॾहिं पाणी मिलंदो, हुन चयो जून मिलंदो। पर इन खां अॻु में तक़रीबन सियारे खां अॻु में असां वटि आयो हो जदोजहद कमेटी वटि SUP हाउस ते, उते असां इहो वाइदो करे वियो त डिसंबर में तव्हांखे पाणी मिली वेंदो। हाणे डिसंबर वियो, हीउ मार्च वञे पियो। उन जे करे असीं सम्झूं था त हिन में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं जेको मिनिस्टर आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो मिनिस्टर आहे, असांजो MP साहिबु पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ज़िलो जैकाबाद उन सां
बिट आहे असीं उन्हनि खे बराबरि जा शरीक सम्झूं था ऐं हू इहो सम्झनि था त ही थकी थकी वेही रहंदा पर असीं सियासी माण्हू आहियूं असां में इहा मेच्योरिटी आहे सर्दी हुजे गर्मी हुजे असांखे सखर वञिणो पियो असांखे कराची वञिणो पियो इवन असांखे इस्लामाबाद वञिणो पियो असीं ठुल जे शहरनि खे मिठो पाणी ॾेई रहंदासीं। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे जदोजहद एक्शन कमेटी ठुल जो अॻुवाण जमाल जोश बुर्ड़ो जेका 2 सालनि खां वठी लाॻीतो एहतिजाज करे रहिया आहिनि मिठे पाणी जे लाइ। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। तव्हां जे ही एहतिजाज खे 2 साल थी विया आहिनि मिठे पाणी जे लाइ, छा उनजो को खड़तेल निकितो आहे? कोई हितां जो चूंडियल नुमाइंदनि सियासतदाननि को एक्शन वरितो आहे? छा सिलसिलो आहे हिन वक़्तु ताईं? साईं कंहिं बि हिन महिल ताईं नोटिस न वरितो आहे। 2012 जी स्कीम हिन महिल ताईं रोलड़े जो शिकार आहे। हिन में वॾी करोड़े रुपयनि जी करप्शन थियल आहे। हीअ 58 न बल्कि 78 करोड़ जी स्कीम आहे। हिननि जेको प्लाट ख़रीद कया हितां ठुल खां 14 किलोमीटर ॿाहिरि हिकिड़ो शहर आहे जंगल, उतां हिननि प्लाट ख़रीद कयो आहे। उहो जेको आहे उन में कागज़नि में 2.5 लख उन्हनि जेको आहे लिखियो आहे, पर उतां जेका ज़मीन हिननि ख़रीद कई आहे उहा 1.5 लख जरेब जे हिसाब सां उन्हनि ख़रीद कई आहे। 80 जेको आहे जरेब उते हिननि ज़मीन ख़रीद कई आहे। उन में जेको आहे 80 लख जी त इते ई करप्शन हिननि शुरू में ई कई आहे। वरी उन जेको फार्म जेको उन्हनि उते ज़मीन कंहिंजी हुई भला? ज़मीन पौड़ बिरादरी जी आहे। उन्हनि खां जेका हिननि 1.5 लख में जरेब ख़रीद कयो, कागज़नि में 2.5 लख ठाहियूं। इहो यकीन सां असां चऊं था। असां कई दफ़ा वार्निंग ॾिनी आहे पंहिंजे MPA खे, ठेकेदारनि खे, पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खे त अचो असां साबित करे ॾियूं तव्हांखे हिन में करप्शन थी आहे। ऐं उनखां पोइ वरी उहा जेको 80 जरेब आहे उते मच्छी जे फार्मनि में तब्दील करे छॾियो अथऊं। मोहम्मद सदीक़ नाले, हाजी मोहम्मद सदीक़ पहोड़ जे नाले उते ठीको अलाट करे ॾिनो अथऊं। उते फिश फार्म आहे। असां सॼी मीडिया खे उते विज़िट कराई आहे ऐं उहो साबित कयो आहे त उते उहो मच्छी जो फार्म आहे। उनजे बावजूदि उनजो बि कोई नोटिस नथो वरितो वञे। ऐं जेको वरी हिननि जेके पाइप वरिता आहिनि हिन 14 खां 17 किलोमीटर थींदो जिते हिननि पब्लिक हेल्थ जे जिते पाणी जो जेका हिननि ज़मीन ख़रीद कई आहे उहे पाइप ई हिननि जा नाकारा लोह जा पाइप आहिनि। प्लास्टिक हिन महिल जदीद दौरु आहे। उहे जेको आहे उहे अहिड़ा प्लास्टिक उहो जेको सुठो जेको थींदो आहे उहो उन जे बजाए हिन लोह जा पाइप 2012 जा ख़रीद थियल उन्हनि ते कट चढ़ी वई, उहे ॻरी विया आहिनि। ऐं शहर जी जेका विछाई हिननि कई पाइपनि जी उहा बिल्कुलु 100% नाकार आहे। उहा हिननि ईअं रोड खे थोरो ईअं अधु फुट जे बुनियाद ते जेको आहे हिते विछाई कई आहे। करोड़े रुपया उन में करप्शन थी आहे। ऐं हर मसइले जी असां निशानदेही कई आहे। हिन महिल त हे एतिरा साल थिया आहिनि बिजली जो कनेक्शन नथा वठनि। हिन महिल फुल फंडेड थी आहे। हीअ सभु हाणे इन में मीटिंग में करनि था त सोलर सिस्टम असां कयूं। सोलर सिस्टम में हे सिर्फ़ु पैसा कढाइण जी कोशिशि में आहिनि। हिननि हिकिड़ो जनरेटर ख़रीद कयो आहे जेको असां जांच कई आहे। उहो लाहौर मां हिकिड़ो नकुली जनरेटर जेको 50 खां 60 लख ते हिननि ख़रीद कयो आहे। असां उन जी निशानदेही कईसीं ऐं असां जांच कईसीं त उन में 1 करोड़ 60 लख जा हिननि बिल ठाहिया आहिनि। असां जॾहिं निशानदेही कईसीं त पब्लिक हेल्थ जे मिनिस्टर खे ख़बर पई वञ भया हिते करोड़ जी करप्शन छड़ो हिकिड़े जनरेटर ते थी आहे त हितां वञी मेड़ियूं मिनथा करे ऐं पंहिंजे असांजे चूंडियल नुमाइंदे वरी मिनिस्टर सां ॻाल्हायो आहे। बाबा हिननि सां ठाह कयो। 20 लख वरी मिनिस्टर खे हुते ॾेई आया आहिनि। इहो भली तव्हां असां ईअं हरू भरू ॻाल्हियूं नथा कयूं। भली जेकॾहिं MPA साहिबु हुजे, चीफ इंजीनियर हुजे, टेबल ते क़ुर शरीफ़ रखनि, असां साबित कयूं। जेकॾहिं असां साबित न करे सघूं हिन में पैसनि में करप्शन न थी आहे असीं माफ़ी वठण लाइ बि तयारु आहियूं। ऐं हीअ बुनियादी असांजो हक़ु आहे। शहर जी जेका आदमशुमारी आहे हिन महिल जेका रजिस्ट्री वोट जेको आहे असांजो 74,000 आहे ऐं 1,35,000 असांजी आदमशुमारी आहे। हाणे इहे माण्हू असां जेकॾहिं पैसनि ते पाणी ख़रीद कयूं था त हिकु झरीकेन जेको आहे 30 रुपए आहे। 30 रुपए 500 रुपए जेको आहे ड्रम पाणी जो जेको आहे मिले थो। झरीकेन जे हिसाब सां जेकॾहिं असां 5,000 घर जेकॾहिं पाणी ख़रीद कयूं त 15 लख थियनि था। मुंहिंजो अंदाज़ो आहे त 7,000 घर थींदा जेके हर रोज़ु 300 खां 500 ताईं पाणी ख़रीद करनि था। असां 20-25 लख जो रोज़ जे बुनियाद ते पाणी ख़रीद कयूं, अटो वठूं। हीअ मिसकीन माण्हू आख़िर काॾे वञनि? हिननि कहिड़ो ॾोह कयो आहे? 30 साल PP खे वोट कया अथऊं। PP सिर्फ़ु पंहिंजे करप्शन जे वर चढ़ियल हिननि जा MPA उहे पाण मजबूर त बाबा फिरियल पैसा पई घुरे, ज़रदारी पैसा पियो घुरे। असांखे सॼी ख़बर आहे हीअ पैसा किथे हिननि इस्तेमालु कया आहिनि। पंहिंजनि बंगला इहे ठेकेदारनि हिननि ठाहिया आहिनि। पब्लिक हेल्थ जे पैसनि मां हिन चूंडियल नुमाइंदनि पंहिंजा बंगला ठाहिया आहिनि, पंहिंजा रोड ठाहिराया आहिनि। हिते वॾी वेदन आहे। असां उनजे करे सरापा एहतिजाज आहियूं। 14 तंज़ीमां आहियूं असां जेके मुसलसिल 2 सालनि खां वठी एहतिजाज कयूं पिया ऐं असां आला इदारनि खां पुछूं था त तव्हांखे को भला बला सिंघी वई आहे त
तव्हां असांजो आवाज़ु नथा ॿुधो, असांजो आवाज़ु ॿुधो, हिन मज़लूमनि जो आवाज़ु ॿुधो। आख़िर ठुल वासन ॾोह कहिड़ो कयो आहे जो हिन महिल ताईं असांजी को न नैब ॿुधे थी, न FI ॿुधे थी। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे हिते एजाज़ कंदराणी जेको क़ौमी अवामी तहरीक जो अॻुवान आहे, हिन जदोजहद एक्शन कमेटी जो हिसो आहे। एजाज़ तव्हां असांखे ॿुधायो त ठुल जे शहरनि खे मिठे पाणी फ़राहम न थियण ते जेको आहे त केरु ज़िम्मेवारु आहे ऐं कंहिंजी कोताही आहे, ईअं छो थी रहियो आहे? महिरबानी नवाज़ साईं, इहो तव्हां जेको अहम सुवाल कयो आहे त उन्हनि जो ज़िम्मेवारु केरु आहे, उन्हनि जो तव्हां पाण ई सम्झी सघो था त उन्हनि जो जेको ज़िम्मेवारु आहे उहे आहिनि चूंडियल नुमाइंदा। असां गुज़िरियल 20 सालनि खां वठी सिंध में जेका हुकूमत आहे उहा पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। असीं हिते टैक्स अदा कयूं था पिया, असां जेको माचिस वठूं था उन में टैक्स अदा कयूं था, असां दवाऊं वठूं था उन में टैक्स अदा कयूं था पिया। उन जी जेका टैक्स आहे उहा हुकूमत वटि वई आहे, त उहो बुनियादी सहूलियतूं ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उहा हुकूमत कहिड़ी आहे? उहा सिंध हुकूमत आहे। 18 तरमीम खां पोइ जेके बि अख़्तियारात आहिनि उहे सिंध हुकूमत वटि ई आहिनि। उन में पाणी हुजे, सिहत हुजे, तालीम हुजे, सभु सिंध हुकूमत वटि ई आहिनि। असां ठुल शहर वासियुनि खे जेको मिठो पाणी फ़राहम करण जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। बदकिस्मती इहा आहे त गुज़िरियल 20 सालनि खां वठी ठुल शहर वासियुनि जे लाइ जेका स्कीम मंज़ूर थी आहे उहा मुकमल न थी सघी आहे। उनजो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो आहे करप्शन। हाणे करप्शन में केरु मुलविस आहिनि? हुकूमत पाण मुलविस आहे, सिंध हुकूमत आहे। उनजा हेठियां जेके इदारे में कमु कंदड़ आहिनि, ऑफिसर आहिनि, बाला ऑफिसर, उहे सभु उन में मुलविस आहिनि। इन जे करे ई जेकॾहिं हुकूमत वारा या सिंध हुकूमत वारा या हेठियां इदारे वारा सचा हुजनि हा त गुज़िरियल 20 सालनि खां वठी ठुल शहर वासियुनि खे मिठो पाणी बि मिली वई आहे। हीअ आवाज़ मुसलसल 2 सालनि खां हली रहियो आहे। सॼे शहर जा जेके शहरी आहिनि त उहे सरापा एहतिजाज आहिनि। ऐं सभ खां पहिरियों त मां सलाम पेश कंदुसि जदोजहद एक्शन कमेटी ऐं उन में शामिल तमामु तंज़ीमुनि खे, त हुननि जे इस्तक़ामत सां मुसलसल 2 साल एहतिजाज कयो। हिकु ॻाल्हि इहा त ठुल शहर जी हैसियत ज़रई हवाले सां जेका ठुल शहर खे हैसियत हासिलु आहे त उहा सॼी सिंध में अलॻि हैसियत रखे थो ठुल। उन जे बावजूदि बि जीअं तव्हांखे ॿुधायो वियो त 74,000 रजिस्टर्ड वोटर हिते ठुल जा आहिनि। उन खां अलावा असांजी केतिरी हिते आबादी आहे, उन सभिनि खे हिकु टाइम इहो सॼो मिठे पाणी जे मसइले खे मुंहुं ॾियणो थो पवे। जेकॾहिं रिपोर्ट खणी करे ॾिसिजे त फ़क़ति पाकिस्तान जी रिपोर्ट न आहिनि, इंटरनेशनल लेवल ते रिपोर्टूं जेके ॾिठल आहिनि त उन में जेकाबाद, तालको ठुल हेपाटाइटिस जहिड़े मूज़ी मर्ज़ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हर 3 मां हर 5 माण्हुनि मां 3 माण्हू हेपाटाइटिस जे वर चढ़ियल आहिनि। अहिड़े क़िस्म जूं जेके बीमारियूं पैदा थियनि थियूं, उन बावजूदि बि जेकॾहिं ठुल जहिड़े शहर खे अहिड़ी ज़रई हैसियत रखंदड़ ठुल शहर खे मिठो पाणी नथो मिले त छा थो चई सघिजे त हिकु वॾो ज़ुल्म आहे। ऐं उन जेकॾहिं स्कीम जे हवाले सां ॾिठो वञे त 2012 में इहा स्कीम मंज़ूर थी। इन्हनि जे पंहिंजे सिर्फ़ु परसेंटेज जे करे, पंहिंजी कमीशन जे करे मुख़्तलिफ़ हिकिड़ो ठेकेदारनि खे बदिलायो वियो। उहो बि सॼे ठुल जे अवाम जे साम्हूं आहे त कीअं हिकिड़े ठेकेदार खां ॿिए ठेकेदार खां 3 ठेकेदार त इहे ॻाल्हियूं वयूं। ऐं जेके पाइपनि जी पुराई थी ठुल शहर में त उहा कहिड़े हिसाब सां थी, या ज़मीन जेका वरिती वई आहे शहर खां ॿाहिरि, उन ते जेॾी महिल शहर में मीटिंग थी त उनखे शहर जे तमामु हिकिड़े सुलझल माण्हुनि इहा सलाह ॾिनी त तव्हां जेका एॾे परे खां वठी ज़मीन या हिते ठुल में पाणी आणणु चाहियो त उन जो मक़सदु इहो आहे त तव्हां पाणी नथा ॾियणु चाहियो ठुल शहर खे। ऐं उहो ई शइ जेका साबित थी त उहे पाइप जेको उते रस्ते ते पियल आहे उहे ॻरी विया, ख़राबु थी विया ऐं फंक्शनल न थी सघिया। हिन वक़्त ताईं बि जेकॾहिं तव्हां उनखे ॾिसो, तव्हां जोंगल शहर में वञो, उते जे शहरनि खां पुछो त बिजली जो कनेक्शन नथो मिले। उते जेके ज़मीन मिलियल हुई हिकिड़े मच्छी जे तलान में तब्दील थी चुकी आहे। ऐं उहे दावा करनि था त असां ज़मीन उन्हनि जे जेको न आहे असांजी ज़मीन आहे उहा न वरिती, या उन में जेका एॾी करप्शन थियल आहे। त हिन वक़्त ताईं बि पाणी न मिलियो आहे। पाणी जे मुक़ाबले में जेके हिते बीमारियूं पैदा थियनि थियूं त वरी उन जे जेकॾहिं बीमारियूं पैदा थियनि थियूं त ॿियूं सहूलियतूं उहे बि कोन्हनि। जेकॾहिं सिविल हॉस्पिटल में वञो त तव्हांखे हिकिड़ी का गोरी बि न मिलंदी। त इहे सॼियूं इन सभिनि शयुनि खे मिलाए करे जेके हिकिड़ा ख़ामोश कातिल अची बीहनि था हिन क़ौम जा, हिन जे मुस्तक़बिल जा, बचड़नि जा जेके कातिल आहिनि ख़ामोश, उन जे लाइ कोई आवाज़ु वठण वारो कोन्हे, कोई नेब, कोई इदारो, कोई सुप्रीम कोर्ट, को 100 मोटर नोटिस वठण वारो कोन्हे। साईं जेका शहरी मुखिया सभु आहिनि, असां शुरू कोठी निशानदेही बि कई आहे। तक़रीबन 2 साल थिया सरापा एहतिजाज आहियूं। या स्कीम जेका मंज़ूर थी 2012 में, जीअं स्कीम मंज़ूर थी जी शुरूआत थी उन टाइम करप्शन वारी चढ़ी वई। ऐं करप्शन जेका थी उहा चूंडियल नुमाइंदे डॉक्टर सराफ सरकी जे जेका मिली भगत सां थी। उनमें पब्लिक हेल्थ जा ऑफिसर मुलविस आहिनि, चूंडियल नुमाइंदो आहे, ऐं जेका सिंध सरकार पीपल्स पार्टी सरकार मुलविस आहे। असां मुसलसल एहतिजाज कंदा था अचूं। ठुल शहर जो मिठो पाणी जेको आहे
शहरी मुसलसल मिठो पानी जेको आहे त पैसनि ते वठण ते मजबूर आहिनि ऐं खारो पीअण जे पाणी पीअण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे शहरी वारी चढ़ी विया आहिनि। असांजे जेको आहे त एहतिजाज जो असांजे दाह जो को दाह नथो वरनाए। चूंडियल नुमाइंदो वॾो वज़ीर ऐं जेको पब्लिक हेल्थ जा ऑफिसर मुजरमाना तौरु ख़ामोश आहिनि। ख़ामोशी जो इहो ई सबबु आहे त उहे पाण करप्शन में मुलविज़ आहिनि, उन्हनि पाण करप्शन कई आहे। असां मुतालबो कयूं था नेब खां, अला इदारनि खां ऐं जेको आहे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां असांजे एहतिजाज जो नोटिस वरितो वञे ऐं ठुल जे शहरनि खे मिठो पाणी फराहम कयो वञे। सही मसइलो हे आहे, हीअ असांजो 9 साल थी विया आहिनि मिठे पाणी जी स्कीम जेकी बहाल थी आहे। हींअर असांखे एहतिजाज ते 2 साल थी विया आहिनि। असां शहरी सभु हिते गॾिजी सुबुह शाम एहतिजाज कयूं था, पर हितां जो नाल करप्ट MPA ठुल खे काई जूअ जी तकलीफ़, जूअ जी चक ई नथो पाए त मूंखे ठुल पाणी ॾियणो आहे, ठुल में मिठो पाणी ॾियणो आहे, उन्हनि जो हक़ आहे। छो जो असां पंहिंजो हक़ घुरण जे लाइ हिते बीठा आहियूं। MPA साहब खे असांजे मथां जेको असां वोट ॾेई उनखे असेंबलियुनि में आंदोसीं, 15 साल थिया आहिनि त MPA सीट ते रहियो आहे। पर हिनखे असांखे ईअं करे छॾियो अथई त जीअं आम शहरी माण्हू जीअं ॿहराली जा त हिननि खे पाणी ॾियणो ई न आहे, हीअ तलान मां पीअनि। बाबा हीअ जदीद सिस्टम आहे। MPA साहब असांजो हक़ आहे, असांखे पाणी वठणु ॼाणूं था ऐं पाणी तव्हां खां वठी बि वेंदासीं। हीअ न त ॿियो न टियों असां पाणी वठंदासीं। तंहिंजे करे MPA असांखां ईअं लादवा थी वियो आहे, ठुलो आसिन खां MPA ईअं लादवा थी वियो आहे त ॼण हुनखे MPA सीट जी इलेक्शन में जेकी विड़ी वियो, हाणे विड़ो ई न आहे। अगरि हिनखे छा हीअ पंहिंजो कारोबार धंधो इन्हनि ठीकनि ते, इन्हनि वाटर सप्लाई जे स्कीमनि ते हिन पंहिंजो कारोबार ॼाणे, हिनखे पंहिंजो जोश आहे त मूंखे पैसा कमाया आहिनि, मां पैसनि जे ज़रिए ते ऐं वॾेरनि खे ॾेई करे पैसा ऐं इलेक्शन खटींदुमि। असां शहरी समाजी अॻुवाण जेके हिते रहूं था, असांखे उन्हनि जी असांजी उनखे परवाह कोन्हे। दिसंबर में चयो त पाणी तव्हांखे ॾींदुमि, दिसंबर गुज़री वियो। हींअर चवे थो त जून में तव्हांखे पाणी मिलंदो, कंहिं साहब ई दोस्त साल जून में मिलंदो। अगरि जो MPA साहब जून में पाणी न मिलंदो, ठुल वारनि खे एॾी कावड़ आहे, ठुल वारनि खे एॾी कावड़ आहे त जॾहिं तव्हां छुरनि में दाख़िल थींदो ॾिसो था हर सिंध में इहे टमाटा वग़ैरह लॻनि था। असांखे ॾुख थिए थो त असांजे ठुल जे MPA खे ईअं ई टमाटा अंडा इहे पिथल लॻनि, असांखे बि मुनासिबु नथो लॻे। तंहिंजे करे असां पंहिंजे जेको आहे आला अख़्तियारनि खां ॿियनि खां ॾिसो न, वफ़ाक़ असांजो MNA आहे, असां उनखे बि चऊं था त तव्हां ते फर्ज़ु आहे, बाबा तव्हां ते हथु न आहे त तव्हां उन्हनि असेंबलियुनि में असांजे हक़ में त ॻाल्हायो न। त सुभाणे तव्हां बि MNA सीट ते वोट वठणु ईंदव न ईंदव छा? जो तव्हांखे वोट वठणु सुभाणे तव्हां को जो पुछा कयूं त तव्हां असांजे मिठे पाणी जे स्कीम जे लाइ असेंबली में छा ॻाल्हायूं? तव्हां इहो चओ था जेकॾहिं ठुल जे शहरनि खे मिठो पाणी नथो मिले त ईंदड़ चूंडनि में जेको आहे त जेका नुमाइंदा ईंदा त उन्हनि खे जेको आहे त तमामु सख़्तु अवामी रद्दमल खे मुंहुं ॾियणो पवंदो। साईं हक़ीक़त असांखे हाणे तव्हां जज़्बात में ॾिठो आहे ऐं असांजा शहरी ॾिठो त हिते बीठे बीठे किरी पिया आहिनि, गर्मी में किरी पिया आहिनि। छा उन्हनि खे पंहिंजो सिर, उन्हनि जो पंहिंजो जिस्म नथो करे? असां उनखे घणो कुझु कंदासीं। एॾी बाहि बीठी आहे शहरनि खे, एॾी बाहि बीठी आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो जॾहिं वरी ॿीहर असां वटि वोट वठणु ईंदो, इहो MPA ॿीहर वोट वठणु, जंहिं असांखे मिठो पाणी जीअण जो मक़सदु आहे, उहो मिठो पाणी ॾिनो ते असां उनखे वोट ॾींदासीं। ज़ाहिर ॻाल्हि आहे असां उनखे ईअं ई कंदासीं जीअं असांखे असरु थिए थो। असां गंदो पाणी पीऊं था, ज़ाहिर ॻाल्हि आहे असां उहो ई MPA उहो ई MNA ईंदा त असां उन्हनि खे गंदो पाणी न, पर तव्हां असांखे पाणी ॾिनो कोन्हे त असां छा कयूं? असां रोज़ु कमाए रोज़ु खाऊं था, तव्हांजे लाइ नेस्ले त कोन वठंदासीं। दुबई जो पाणी पींदा आहिनि, इंशाल्लाह दुबई जो ठुल पाणी पीआरींदो, जेको असांजे लंडन में पाणी असांखे ॾिनो अथव न, दुबई में खणे असां बि अहिड़ो ई पाणी पीआरींदासीं। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे तुंहिंजो समाजी अॻुवान इमामदीन सरकी, अचो सां ॻाल्हि था कयूं। इमामदीन सरकी, तव्हां इहो ॿुधायो त मिठो पाणी शहरनि जो बुनियादी हक़ आहे, पर इहो बुनियादी हक़ ठुल जे शहरनि खे न मिली रहियो आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि? साईं उनजो जेको सबबु आहे उहो वाज़े सबबु आहे, उहो आहे करप्शन आहे। छो जो स्कीम त मंज़ूर थी 2012 में स्कीम मंज़ूर थी 57 करोड़ 58 लख जे अंदरि, पर अॼु ॾींहं ताईं 9 साल गुज़री विया आहिनि। उहो पैसा सॼा करप्शन में हलिया विया। हालांकि इहा स्कीम हिननि खे 2 खां 3 सालनि जे अंदरि जेको आहे कंप्लीट करणी हुई, पर अॼु ॾींहं ताईं जेको आहे भारत शहरी जेको आहे ॾाढो इंतज़ारु कयो। हाणे 2 साल थी विया आहिनि, असां मुसलसल जेको आहे जदोजहद एक्शन कमेटी प्लेटफॉर्म तां असां जेको एहतिजाज कयूं था। असांजो को गैर क़ानूनी या को गैर आइनी मुतालबो न आहे। असांजो मुतालबो इहो आहे जेको बुनियादी हक़ आहे असांजो शहरनि जो, असांखे मिठो पाणी ॾियो। पर हितां जा जेके MPA हुजे, MNA हुजे, इहे सभु इन में करप्शन में जेके आहिनि हथ जेके आहिनि इन में ॿुॾल आहिनि, उनजे करे तहरुक नथा वठनि। छाजे करे जेकर हे करप्शन न करनि हा न त हे स्कीम मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन हे पूरी थी वञे हा। हाणे बि असांखे नथो लॻे त हीअ जेका करप्शन जी जेका स्कीम आहे हे पूरी थींदी। नाज़रीन असां सां गॾु ठुल जी हिकु अहम शख़्सियत
कामरेड अर्ज़ मोहम्मद बंगलानी सहाफ़ी अदीब सोशल वर्कर ऐं सियासी माण्हू आहे। अचो उनखां पुछा था कयूं त कामरेड ठुल्ह जे शहरनि खे 2 साल एहतिजाज कंदे थियो आहे पर मिठो पाणी तॾहिं बि तव्हांखे न मिलियो आहे, छो आख़िर एॾी बेहसी चूंडियल नुमाइंदनि जी छो आहे तव्हां सां? महिरबानी अदा हिकिड़ी आलम आश्कार ॻाल्हि आहे त ठुल्ह जे शहरनि सां तारीख़ी वेसाघाती कई वई आहे ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि MPA सोराब सरकी ऐं मोहम्मद मियां सुमरो इहो हलफ़ खणी चुका आहिनि त सभु शइ करिणो आहे, लेकिन ठुल्ह जे शहरनि खे बुनियादी सहूलियतूं न ॾियणियूं। ठुल्ह शहर जा शहरी क़ौमी कारकुन ऐं सलाम थो पेश कयां हितां जे क़ौमी कारकुननि खां, जंहिंमें SUP STP जसकम क़ौमी अवामी तहरीक नौजवान अदीब शाइर दानश्वर गुज़िरियल 2 सालनि खां वठी सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे जेको उन्हनि जो हक़ बि आहे, बुनियादी मुतालबो आहे त असांखे मिठे पाणी जी स्कीम ॾिनी वञे। मिठे पाणी जी स्कीम जेका 58 करोड़ रुपयनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें रिकॉर्ड करप्शन कई वई आहे। MPA जनाब सोराब ख़ान सरकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चवंदो रहे थो त आउं हिननि खे जून में मिठे पाणी जी स्कीम ॾींदुमि। असीं पुछणु चाहियूं था जनाब कहिड़े हवाले सां तव्हां स्कीम ॾींदो? असां चऊं था त सोराब सरकी खां मिठे पाणी जी स्कीम मुकमल करण जी तवक़ा रखणु माना बबुरनि खां ॿेर घुरण जी जेको आहे बराबरि आहे, लेकिन असां वचन कयो आहे, असां वाइदो कयो आहे, असां हलफ़ खयो आहे हितां जे आवाम सां, हितां जे ग़रीब मिसकीन माण्हुनि सां, जेसिताईं ठुल्ह जे ग़रीब मिसकीन माण्हुनि खे मिठे पाणी जी स्कीम न मिलंदी असां ओसिताईं सरापा एहतजाज बणियल हूंदासीं। साईं ॿी ॻाल्हि इहा त हीउ रुॻो ठुल्ह शहर जो मसइलो न आहे। अवां जौंगल में वञो उते सेंके वारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, अवां मीरपुर में वञो, अवां मुबारकपुर में वञो, अवां बाहू खोसे में वञो, अवां करीमबख्श में वञो ऐं उन सां गॾोगॾु ठुल्ह शहर जा जेके बि नंढा वॾा जेके ठुल्ह तालुके जा शहर आहिनि ऐं समी जेका ॻोठ आहिनि जिते माण्हू ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। नतीजतन हज़ारें लखी माण्हू हेपेटाइटिस C B शुगर चमड़ी जे जेको मूज़ी मर्ज़नि में वरितल आहिनि। असां ही अवां जे साम्हूं हिन जेको अवां जे मीडिया जे तवसत सां इहो ऐलान कयूं था त हाणे हिकु ई कहाणी थींदी, हाणे सोराब सरकी मोहम्मद मियां सुमरो साहब हाणे घटि न थींदी। हाणे ही गदाई जे शहर जा गैरतमंद क़ौमी कारकुन ऐं ही क़ौमी कारकुन जंहिंजी सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ी साख रही आहे त ही माण्हू रुक जा ठहियल आहिनि। अवां जमाल जोश बुढ़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सरवान लाशारी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, 2 साल गुज़रण जे बावजूद बि हिननि माण्हुनि जे जुरत में, हिननि माण्हुनि जे हिमत में, हिननि माण्हुनि जे क़ौमी जज़्बे में अञा का बि घटिताई न आई आहे। अॼु हिननि माण्हुनि तवा खया आहिनि, अॼु ही तवा खणी करे शहर ऐं प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज जेका सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं इनशाअल्लाह उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं ही तवनि सां हज़ारें लखी माण्हू जॾहिं जेको सिंध असेंबली जो घेराव कंदा ऐं उन सां गॾोगॾु इस्लामाबाद जे असेंबली में ॾाढो घेराव कंदा ऐं असां हिन मीडिया जे तवसत सां जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सैयद मुराद अली शाह खां पुरज़ोर अपील था कयूं त साईं ठुल्ह शहर जी अवां तालीम तबाह कई तॾहिं बि असां ख़ामोश रहियासीं, ठुल्ह शहर जा सिहत जा इदारा अवां तबाह कया तॾहिं बि असां ख़ामोश रहियासीं, ठुल्ह जो ड्रेनेज निज़ाम अवां तबाह कयो तॾहिं बि असां ख़ामोश रहियासीं ऐं ठुल्ह जा सिहत जा इदारा अवां तबाह कया तॾहिं बि असां ख़ामोश रहियासीं। ठुल्ह जी मासूम न्याणी फज़ीला सरकी जेका गुज़िरियल 15 सालनि खां अॻु बणियल आहे उनजे लाइ बि शहरनि रिकॉर्ड एहतजाज कया आहिनि, लेकिन अवां जे कन ते जूं बि न चुरी। ठुल्ह जे माण्हुनि क़ुर शरीफ़ खणी करे अवां जे ॾाढो सरापा एहतजाज बणिया, लेकिन अवां तहरुक न वरितो। हाणे असांजो जेको बुनियादी हक़ आहे, बुनियादी राइट आहे, उहा आहे मिठे पाणी जी स्कीम। उन ते कंहिं बि क़िस्म जी कंप्रोमाइज़ न थींदी। हारी मज़दूर शहरी नौजवान ॿार ॿुढा नारियूं सहाफ़ी क़ौमी कारकुन सभु एहतजाज कंदा ऐं इनशाअल्लाह असां जल्द ई रमज़ान खां पोइ कराची जो रुख़ रखंदासीं ऐं इनशाअल्लाह पंहिंजे सिंध असेंबली जा ॾो ओसिताणी असांजो जेको धरणो जारी रहंदो जेसिताईं ठुल्ह जे शहरनि खे मिठे पाणी स्कीम जेका मुकमल न मिलंदी। हीअ एहतजाज जदोजहद कमेटी प्लेटफार्म तो तक़रीबन 2 सालनि खां जारी आहे। इन एहतजाज में काई बि विथी न पई आहे, पर तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त पाणी जी स्कीम खे 10 साल थी चुका आहिनि। 10 सालनि जे अंदरि 2012 ईस्वी में पाणी जी स्कीम मंज़ूर थी। मंज़ूर थियण खां पोइ मुसलसल हिन स्कीम ते धाड़ो हणायो वियो, कंहिं वक़्तु पब्लिक हेल्थ वारनि खां, कंहिं वक़्तु ठेकेदारनि खां। हिन वक़्त ताईं बि स्कीम मुकमल न थियण जो सबबु इहो आहे त मनपसंद ठेकेदार मनपसंद ऑफिसर इन स्कीम जे मथां विहारे करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन स्कीम ते धाड़ो हयो वियो आहे। हिन स्कीम मां ऑफिसरनि जा खीसा भरिया विया आहिनि, हिन स्कीम मां चूंडियल नुमाइंदनि खे हिसो ॾिनो वियो आहे, हिन स्कीम मां उन नायल
नाहिल जेको आहे ठेकेदारनि पंहिंजा मन भरिया, पंहिंजा बंगला ठाहिया, लेकिन शहरवासियुनि जो कंहिंखे बि कोई बि ख़्यालु न आहे। इन स्कीम ते वॾे में वॾो धाड़ो असांजे चूंडियल नुमाइंदनि ठेकेदारनि जी मार्फत हणायो आहे। असां इन शइ जी मज़मत कयूं था ऐं तव्हांजो असां आवाज़ न्यूज़ जेकबाद जे रिपोर्टर तव्हांजो नया असां शुक्र अदा कयूं था जो तव्हां असांजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण जे लाइ असांजे ठुल में अची करे असांखां ही व्यूज़ वरिता आहिनि। हीअ स्कीम 2012 में आयल आहे। उहा अॻे MP जेको आहे मीर हसन ख़ान खोसे मरहूम उन मंज़ूर कराई। उन जे मंज़ूर थियण खां पोइ हिकिड़ो साल पूरे में जेको टेक्निकल तरीक़े सां पाइप लाइनिंग आणणी हुई, ही पाइप लाइन उछलींदा विया जेका हुन 80 जरे ज़मीन वरिती, उहा बि हिकु ठुल खां 14-15 किलोमीटर ॿाहिरि वरिती आहे। सिंध ठुले जे पसगिरदाई में बि आबाद ज़मीन हुन मिठो पाणी निकिरी सघे पियो, पर हिन एॾे छो वरितो उहो उन्हनि खे ख़बर। उन्हनि खां पोइ जॾहिं हिन पाइप विछाया पए 2014 में जॾहिं हिन पाइप लाइन शुरू थी त असीं हुते वियासीं, पाइप ॾिठासीं लोह जा पाइप आहिनि जेके असां ॾिठे त नोट कयासीं त ईअं रखंदा वञनि पिया, उन में वेल्डिंग बि कोन हुई ऐं हुन में को बि जेको टेक्निकल तरीक़ो कोन्हे, हिननि इस्तेमालु कयो, ईअं रखी करे हलाया विया। उन खां पोइ असीं 2014 खां वठी सरापा एहतिजाज उन वक़्तु असीं छेड़ STP कॾहिं SUP कॾहिं जस्कम कॾहिं ॿी का तंज़ीम सरापा एहतिजाज पाणी जे मसइले ते 2014 खां वठी आहियूं। पोइ हिकिड़े गॾिजी करे इहा कोशिशि कई त सभिनी जो मसइलो हिकिड़ो ई आहे। पोइ असीं हिकिड़ो जिदोजहद एक्शन कमेटी जो प्लेटफॉर्म ठाहियोसीं जंहिं मां 2018 खां वठी 19-20 खां वठी असीं सरापा एहतिजाज आहियूं। 2 सालनि खां वठी सरापा एहतिजाज मिठे पाणी जे लाइ असांखे मिठो पाणी ॾियो। उन खां पोइ असीं हितां जे साफ़ियुनि ॿाहिरनि खे वठी करे उन जॻह ते वठी वियासीं जेके हुननि तलाउ वरिता, उते उन्हनि फोटू बि कया, वीडियो बि थियूं। त उहे तलाउ जेका तव्हां चओ था त लेगून आहिनि जेका वाटर सप्लाई जा, उन में जेको आहे मच्छी छॾे करे उन्हनि खे मच्छी फार्म करे छॾिया। उहो मच्छी फार्म कंहिंखे ठेके में ॾिनो वियो आहे ऐं उनजी केतिरी आमदनी आहे ऐं केरु उहा आमदनी खाए थो? साईं 80 जरे में जेको ज़मीन आहे उन में जेको मच्छी जो फार्म जेको आहे उहो किरोड़नि जी मच्छी हुन में आहे। उहो ॾिनो वियो आहे मोहम्मद सदीक़ पौड़ खे। उहो मोहम्मद सदीक़ पौड़ नाले हिकिड़ो नालो आहे, उनखे ठेके ते ॾिनो वियो आहे। उन में असीं चऊं था त हिननि जो डायरेक्टली शेयर बि आहिनि, छो जो उतां MPS जा MNS जा ऐं हिते जो जेके बि माण्हू वॾा माण्हू वेठा आहिनि बोतारनि जा पीरनि में पब्लिक हेल्थ वारा त उहे कमीशन ते हलनि था, उन्हनि खे कमीशन मिले थी पई। उन्हनि खे जेको आहे पंहिंजो कुझु बि जेको बि लखनि किरोड़नि में जेको बि पैसा आहिनि इहे बि करप्शन मुलविस आहिनि, उन्हनि कमीशन वरिती आहे। SC हुजे SDO हुजे या जेको पंहिंजो डायरेक्टर हुजे। नई स्कीम हली बि त उहा कामयाबु न थींदी। साईं पहिरियां पुराणी स्कीम जेके ॾिसूं त जेका पहिरियां जेका हुननि ॾिनी असांखे, हाणे 2021 डिसंबर में हिननि उन्हनि खे बि मच्छी तालाब में जेको पंहिंजो तब्दील कयो। हीअ शहर जे अंदरि आहे। ही ॿी स्कीम आहे जेका ॿाहिरि वई आहे। हाणे ॿई फार्म जे जेका तब्दील थी आहे त हिकु ॿी कहिड़ी असांखे स्कीम ॾींदा? असीं चयो नई स्कीम खे छॾियो, असांखे पुराणी जेका स्कीम उनखे बहाल कयो, असांखे उहा ॾियो। असांजा बच्चा जेके उन ते बुख ते आहिनि ऐं उहो खारो पाणी पीअनि था, उनजे करे हेपाटाइटिस B, C, किडनी फेल्यूअर ऐं डायरिया जहिड़ियूं जेका ख़तरनाक बीमारियूं पैदा थियूं आहिनि, उनजे करे असां चऊं था त हीअ असांजो बुनियादी हक़ु आहे। हिते हर इदारो करप्ट लॻो पियो आहे, सिहत खातो ख़तमु आहे, रोड रस्ता कोन्हनि, सफ़ाई उहो छॾियो। असांखे पंहिंजो हीउ बुनियादी हक़ु आहे। पाणी असांजो जियापो आहे, असीं पंहिंजी जियापे जी जंग कयूं था। 2 सालनि खां वठी मुसलसल एहतिजाज में कंहिं में बि MP MN या कंहिं बि जेको इदारे में इहा एतिरी ख़लाक़ी ज़रूरत कोन्हे उहा अची करे असांखां पुछे। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ठुल जी ऑफिस में असां सां गॾु मौजूदु आहे सब इंजीनियर यासिर अज़ीज़ अंसारी। उनखां पुछा था कयूं त साईं तव्हां असांखे ॿुधायो त ठुल जी जेकी वाटर सप्लाई जी स्कीम आहे इहा केतिरे रुपयनि जी स्कीम आहे ऐं इहा जेको आहे त कॾहिं शुरू थी ऐं कॾहिं मुकमल थींदी? साईं अर्बन वाटर सप्लाई स्कीम 2012 में इहा शुरू थी। 585 मिलियन जी स्कीम आहे। इंशाल्लाह 80% हिन जो कमु थी चुको आहे। इंशाल्लाह हिन जून में पावर कनेक्शन मिली वियो असांखे। इंशाल्लाह उमेदु आहे त इंशाल्लाह हलाईंदासीं स्कीम। तव्हांजे तरफ़ां स्कीम जेको आहे जून में मुकमल थी वेंदी? असांजे तरफ़ां मुकमल आहे साईं। 100% मशीनरी सप्लाई थियल आहे ऐं मेन लाइन लॻल आहे सॼी। ॿी जेके बि स्ट्रक्चर आहिनि सभु ठही विया आहिनि, बसि पावर कनेक्शन जून ताईं मिले इंशाल्लाह हलाए वेंदासीं असां। पावर कनेक्शन जे लाइ अप्लाई कयल आहे? जी अप्लाई कयल आहे। 2019 में असां अप्लाई कयो आहे, पर वापडारा ॾियण लाइ तयारु न आहिनि अञा ताईं। छा था चवनि वापडारा? पर वापडारा चवनि था त असांजा लासिस आहिनि, अलाए छो लवाइनि था, ख़बर न आहे। उहो तव्हां उन्हनि खां पुछा करे ॾिसो था। अलॻि जेको आहे तव्हां लाइन जी घुर कयो था या जेको आहे तुंहिंजी फीडर जेको? अलॻि न, अलॻि जा असां वटि पैसा ई न आहिनि एतिरा, पर असां चऊं था पावर कनेक्शन ॾियो जी ॾींहुं आहे स्कीम गवर्नमेंट कनेक्शन लाइ। अच्छा, तव्हां इहा पुरुमीद हो त जून ताईं जेको आहे तव्हांजे तरफ़ां जेको आहे तव्हांजे एंड ते जेको आहे स्कीम जेकी आहे पूरी थी वेंदी? इंशाल्लाह असांजे तरफ़ां जेको आहे पूरी कोशिशि आहे, उमेदु आहे इंशाल्लाह हलाईंदासीं जून ताईं। उमेदु आहे बिल्कुलु। हितां ठुल जा शहरी जेको आहे तफ़ज़ा ज़ाहिर करनि था त जून ताईं जेकी आहे स्कीम मुकमल न थींदी। न साईं, तव्हां विज़िट करे ॾिसो, वञो जोंगल वञो, मशीनरी ॿाहिरि पई आहे, असांजी 100% सप्लाई थियल आहे। इंशाल्लाह असांजी जेको कोशिशि आहे इंशाल्लाह हलाईंदासीं। नाज़रीन, ही हुयो अॼु जो प्रोग्राम जंहिंमें अवां ॾिठो ऐं ॿुधो ठुल जे शहरनि जेको आहे त कहिड़ी रीति जेको आहे दाहियो आहे जेको 2 साल खां वठी लाॻीतो दाहींदा अचनि था। सिर्फ़ु
उनजो मुतालबो इहो आहे त उन्हनि खे बुनियादी हक़ जेको आहे उहो पीअण जो मिठो ऐं साफ़ु पाणी फराहम कयो वञे, जंहिंजे लाइ जेको आहे त हितां जा बेहस सियासतदान उन्हनि खे जेको आहे त उन्हनि जे मथे में जूं बि चक नथी पाए, छाकाणि त हितां जो MPA डॉक्टर सोराब सरकी हुजे या हितां चूंडियल MNA वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो हुजे, उहो अञनि ताईं जेको आहे त उन्हनि खे इन्हनि जो बुनियादी हक़ न ॾियारे सघिया आहिनि। असां जेको आहे कोशिशि कईसीं त डॉक्टर सोराब सरकी सां ॻाल्हि ॿोल कयूं, पर डॉक्टर सोराब सरकी जेको आहे त कंहिं पंहिंजे ख़ानगी दौरे कम सां जेको आहे दुबई वियल हुयो, इन जे करे उन सां जेको आहे त असांजो राब्तो न थी सघियो, असां उनजो मौक़ो बि वठूं था। बहरहाल पंहिंजे मेज़बान नवाज़ सोलिंग खे ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।